खबर मां पहुचाईंदासीं शिकारपुर में, जिते गोठ सुराब काके पोटरो में उरड़ी विघे मासूम नींगरी फोती वही है। अफ़सोसनाक खबर मां पहुचाई पिया। ज़िले अंदर उरड़ी की खतरनाक वबा सबब 5 खां वधीक ॿारड़ा फोती चुका हैं, जॾहिं त सेहत खातो अगूर रसुतल है। खबर मां पहुचाई पिया शिकारपुर में, जिते गोठ सुराब काके पोटरो में उरड़ी विघे मासूम नींगरी फोती वही है। ज़िले अंदर उरड़ी के खतरनाक वबा सबब 5 खां वधीक ॿारड़ा फोती चुका हैं, जॾहिं त सेहत खाते पारां हिन वक्त ताईं वैक्सीन जा के भी उपाव न वरता विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में अतीक धुकड़ खां। जी अतीक, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, बेचारा शिकार में जो गोठ सोहा काटे पोटरो है, जैमें एक हफ्ते अंदर जेके आहिनि ॿार, एक महीने के अंदर ॿार 5 ॼणा फोती चुका आहिनि। हिन जे वटां अॼु जेको आहे हिकिड़ो नींगर जेका आहे 3 साल जी जेका आहे साई मां वलद सकाम काटे पोटरो उहा फोती चुकी आहे। हिन जे वटां शिकार में अहिड़ा जेके सेहत खाते पारां के अहिड़ा जुगा उपाव वता विया। इंतजामिया ज़िले में जेका आहे उहा हिन वक़्त ताईं को वैक्सीन आहे थियो। ॿार जेके आहिनि शिकार में मिलण वारा ताईं अॼु जेके आहे उहे फोती चुका आहिनि। हिन जे वटां शिकार में गोठ सोरहां काटे पोटरो में जेका आहे उहा सौदा जेका आहे उहा ठाहिण जे लाइ। जी बेचारा ठीक है, अतीक वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह कंदा है।